मूंखे त पटेल ईअं चयो आहे त मुजेरी जो पूरो पूरो जोर आहे त निंगरी जो रमू लाइ संग ॾियो। हयार जान धी धणो आहे, ॾियणी त पवंदी न। पोइ तुंहिंजी कहिड़ी सलाह आहे न बिरादरी लाइ? ए आऊं त भायां थी, पंहिंजो घी मंझि टुकर थो किरे। ए ओ वरी कीअं? ए छोरो रमूड़ो, ओ मूंखे त वणे थो, ठाहकुड़ो आहे। हा मूंखे बि ख़ासो थो लॻे। ए ॿियो त मुजेरी हुन छोरे खे भाए बि घणो थो, इन करे पंहिंजी धी कूंज न उते सुखी थींदी। ओ तो वेचारी न्याणी जो नसीब ख़ासो हूंदुसि त कॾहिं ॾुखियो ॾींहुं कीन ॾिसंदी। ए आऊं त चवां थी पटेल खे चओ खणी त ॻाल्हि पकी करे ऐं मिठाण खणी विराए। मूं बि इहो सोचियो आहे त पटेल खे वञी चवां। ए हरिया भरिया पोयां वञण जो कमु कीने, पाणे हिते ईंदो। इहो बि ठीकु आहे। पटेल खे त पाण किना बि घणी तकड़ हूंदी। वो तो ठहियो, पर ए विहां जी तकड़ कंदा। डिग्री जा लिया बिया त ठहियल आहे कि ठहराइणा पवंदा। ए लिया त सभु ठहिया सिबिया पिया आहिनि, ए बाक़ी टूल वठणा पवंदा। वो त हेके ॾींहं जो कमु आहे। ए सिलू, मिस्री कुॼाड़ो चियो रमू जे रिश्ते लाइ। मुजरी मिस्री के पटेल राजी कयो, मिस्री ना की करे सा। ए मुजरी रमू नो ब्याह करायो। किथ? मुजरी इथे रो इथे मिस्री रे घरे। ए रमूड़ा छोरा मुबारक हुजनी रे, मुबारक हुजनी। ए बुधी टिप्पा पो अची दे पेरी मिठाण सिखी दिया। ए मुजेरी यार मिठाण किथां ईंदो? ए मोले सेठ वारे हथ ताकी नी अचे, ॿियो वरी किथां के ॾे? इच्छो तो वञा मुजेरी ऐं हेके मिल्ट मंझि तो वरा। हाओ सिगो थी वञे, मिठाण गिनी आ त सभिनी जो वात मिठो करायूं। हाओ मुजेरी आऊं हींअर ई तो मिठाई वठी अचां। इचने सर डॉक्टर के मथो अचे को थियो आयसि? ई मुख खबर किने। ए काल बि माण्हू मोकिलियो हम की मां आयो। काल कना मुंहिंजी तबियत ठीक कोन थी रहे। अॼु छंड तो कढांसि को की नथो अचे। ए हरिया भरिया वेचारे सां म विड़च। असांजे न्यापे ते नथो अचे त पोइ इतरण जी कहिड़ी ज़रूरत है? हलियो वञे तां। इन डॉक्टर सिवा मुख वरी ॿिए कंहिं डॉक्टर जी दवा बि की नथी लॻे। सुबुह जो घुराए बंगले ते अख तो ॾेखारियांसि, ही बि मगी करे वियो आहे, न्यापे ते कीमत तो अचे। ए हाणे घोरियो वेचारे जी बेइज्जती मकच। हाणे तूं हथ मुंहुं धो, ऐं तुंहिंजे लाइ मानी खणी थी अचां। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।